अरे हेॾे अच, हिन पाड़े जो चौकीदार तूं आ? रात हितां चोरी थी आहे, तोखे सभु ख़बर हूंदी। ॿुधा के कई आहे? साईं, इन गिची में 3 घर आहिनि, हिकिड़ो छॾे ॿियो छॾे टियों घर मुंहिंजो आहे। उन घर में 3 कमरा आहिनि, हिकिड़ो छॾे ॿियो छॾे 3 कमरे जे अंदरि 3 अलमारियूं आहिनि, हिकिड़ी छॾे ॿी छॾे 3 अलमारी जे अंदरि 3 खाना आहिनि, हिकिड़ो खानो छॾे ॿियो छॾे 3 खाने जे अंदरि 3 फोटू पिया आहिनि, हिकिड़ो छॾे ॿियो छॾे टियों मुंहिंजी माउ जो आहे। मूंखे उन जो कचो आहे, मूंखे कोन्हे ख़बर। मुर्शिद बाबा, अॼु मां हिकिड़ो सुवालु खणी आयो आहियां। जॾहिं दुनिया फ़ानी आहे, हिते कंहिंखे बि नाहे रहणो, त पोइ छाजी नफ़्सा नफ़्सी आहे? भाव भाव जो दुश्मन छो आहे मुर्शिद बाबा? जॾहिं कंहिंखे कुझु खणी नाहे वञणो, त ग़रीबनि जी मदद छो नथा कनि मुर्शिद बाबा? मुर्शिद बाबा जवाबु ॾियो। अरे मूंखे कहिड़ी ख़बर? तव्हां मां जेको सुस्त नालाइक ऐं बेवकूफ़ आहे सो उथी बीहे। त तूं ऐं बेवकूफ़ ऐं नालाइक शागिर्द। न साईं, तव्हां अकेला बीठा हो, मां चवंदे जे करे तव्हां सां जोड़ कयां। यार हिनखे त चएं त मंज़ूर चओ, अल्ताफ़ सुतो पियो आहे। हलो, इल्ताफ़ सुतो पिया भाउ? इल्ताफ़ पुछे तो केॾी महिल उथंदे?